असीं अॼोके लेक्चर में 2.2 एक्सरसाइज़ जे बारे में सिखंदासीं। 2.2 जो पहिरियों जेको हिसाब आहे सम आहे उन में राइट बेस एंड एक्सपोनेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग। बेस इन हेठें खे बेस चइबो आहे ऐं जेको पावर आहे पावर या एक्सपोनेंट हिन खे एक्सपोनेंट चइबो आहे। पहिरें सम में 7 बेस आहे ऐं 15 जेको आहे उहो एक्सपोनेंट आहे। एक्सपोनेंट या पावर बि हिन खे चइबो आहे। ॿिए सम में 189 बेस आहे ऐं 10 ही जेको आहे उहो एक्सपोनेंट आहे। हिन टे सम में बेस 108 बेस आहे ऐं ही जेको आहे एक्सपोनेंट आहे पावर आहे। पावर यानी सघ। ॿिए सम में ॿियो प्रॉब्लम आहे जंहिंमें चए थो विच आर पॉजिटिव आर नेगेटिव रियल नंबर्स ऑफ द फॉलोइंग। पॉजिटिव रियल नंबर ऐं नेगेटिव रियल नंबर फाइंड करण लाइ रूल्स आहिनि कुझु। जॾहिं बि पावर मथां इवन हुजे, इवन यानी ॿधी पावर हुजे, जीअं हिन में इवन पावर आहे मथां या हिन में इवन पावर आहे त उहो हमेशह ॿधी थींदो, उहो हमेशह पॉजिटिव थींदो। जॾहिं इवन पावर आहे ॿधी पावर आहे त उहो हमेशह पॉजिटिव थींदो। हीअ बि पॉजिटिव थींदो, हीअ बि पॉजिटिव थींदो, भले अंदरि नेगेटिव साइन हुजेसि, छाकाणि त माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो आहे। इवन टाइम माइनस हूंदो, इवन टाइम माइनस जी साइन हूंदी त उहो हमेशह पॉजिटिव थींदो। पर जॾहिं इकी पावर हुजे, ऑड पावर हुजे, ऑड, त उन लाइ ॿ रूल आहिनि, 2 रूल्स आहिनि। ऑड पावर हूंदो त हिते ॾिसणो आहे, हिते अगरि नेगेटिव साइन आहे त नेगेटिव थींदो, अगरि पॉजिटिव साइन हुजे हा त पॉजिटिव थिए हा। हिते नेगेटिव साइन आहे ऐं मथां पावर ऑड आहे, ऑड पावर आहे, तंहिंजे करे हीउ नेगेटिव थींदो। यानी ॿ रूल्स आहिनि। हिकिड़ो रूल जॾहिं इवन पावर हुजे त उहो हमेशह इवन थी वेंदो ॿिन्ही केसनि में, भले नेगेटिव साइन हुजे या पॉजिटिव हुजे। अगरि ऑड पावर आहे, इकी पावर आहे, त पोइ असांखे हिते निशान साइन ॾिसणी आहे, जेका साइन हूंदी उहो आंसर ईंदो। नेगेटिव साइन आहे त नेगेटिव थींदो, पॉजिटिव साइन आहे त पॉजिटिव आंसर ईंदो। क्वेश्चन प्रॉब्लम नंबर 3। प्रॉब्लम नंबर 3 में कहिड़ो वे सही आहे, कहिड़ो मेथड सही आहे। हिन में 38 इंटू 83 पावर 9। पहिरियां हिननि ॿिन्ही खे मल्टीप्लाए करे पावर फाइंड कयूं या पहिरियां 83 जो पावर 9 फाइंड करे पोइ हिन सां मल्टीप्लाए कयूं। जेको ही वे आहे पहिरियां हिन जो पावर फाइंड कंदासीं, पावर सॉल्व कंदासीं, उन खां पोइ वरी 38 सां मल्टीप्लाए कंदासीं। तंहिंजे करे वे 2 जेको आहे उहो करेक्ट।